सिंधी अदबी संगत सिंध यूनिवर्सिटी शागिर्द शाख जो जॉइंट सेक्रेटरी ऐं सिंधी ऐं उर्दू ॿोली जो इंतिहाई ख़ूबसूरत शाइर असांजो दोस्त मीर एतज़ाज़ सां त उहो अचे ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो भरपूर इज़हार करे। हू हालार जा पट, हू म्याणी हू टल्टी, हू हालार जा पट, हू म्याणी हू टल्टी, असां जूं निशानियूं सॼे गुलसिता में। स्टेज ते वेठल साईं अहमद सोलंकी ऐं असांजा ॿिया साईं यूसुफ सिंधीतू ऐं ॿिया जेतिरा दोस्त असां वटि आया आहिनि उन्हनि सभिनी खे भलीकार। ॿोली जो मामिलो हिते ॾाढा दोस्त काफ़ी ॻाल्हाए विया आहिनि ऐं ॿोली जे मामले में मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे थी। असां जॾहिं अफ़लातून जा डायलॉग्स पढ़ियासीं पिया त अफ़लातून डेमोक्रेसी जमहूरियत जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त हुते मिसाल ॾिनी हुई त को बि समाजी मामिलो हूंदो आहे, अगरि कंहिं माण्हू जी तबियत ख़राबु आहे त सभई माण्हू गॾु थी करे फ़ैसिलो कोन कंदा त हिन खे छा हिन जो कहिड़ो इलाजु कजे, बिल्कुलु उनजे एक्सपर्ट वटि उनजे डॉक्टर वटि वठी वञिबो ऐं उहो फ़ैसिलो कंदो। भले पूरो शहर उन डॉक्टर जी गवाही जे ख़िलाफ़ु हुजे पर ॻाल्हि डॉक्टर जी मञिबी आहे, छो त जेको मसइलो हूंदो आहे उनजे एक्सपर्ट खां ई उनजो पुछो वेंदो आहे। ऐं असांजी बदकिस्मती इहा रही आहे, इंसानी पूरी तारीख़ जी इहा बदकिस्मती रही आहे त हमेशह ग़लति फ़ैसिला ग़लति माण्हुनि खां कराया विया आहिनि जॾहिं त उनजा एक्सपर्ट मौजूदु हूंदा आहिनि। आउं इहो सम्झां थो ऐं अॼुकल्ह जो नक़ाद बि इहो सम्झे थो, आलमी सतह ते इहा ॻाल्हि वैलिड आहे त जेको अदब आहे, जेको शाइर आहे, उहो सिर्फ़ु जमालियात जो मुहरिक आहे, बसि उनखां मथे न आहे। अगरि फितरत जी का ॻाल्हि को फितरती मामिलो सम्झणो आहे त असांखे साइंस सां रुजू करिणो पवंदो। अगरि असांखे को सियासी मामिलो सम्झणो आहे त असांखे कंहिं सुठे सियासतदान सां रुजू करिणो पवंदो। त असांखे ॿोली जे हवाले सां बि इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त ॿोली बचंदी कीअं आहे। छा सिर्फ़ु शाइर ॿोली खे बचाए सघनि था या सिर्फ़ु अदब ॿोली खे बचाए सघे थो? इहो जेको मामिलो आहे उन में हमेशह असीं ग़लतफ़हमी जो शिकार रहिया आहियूं। असां शाइर, असीं अदीब हमेशह ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, असां ॿोली जे हक़ में ॻाल्हायो आहे छो त इहा ई असांजी मीडियम आहे। पर आउं इहो सम्झां थो त तख़लीक़ियत जेका बि हूंदी आहे उहा पंहिंजी ॿोली तब्दील करे छॾींदी आहे। अगरि हिते फ़ारसी हुई त असांजा माण्हू फ़ारसी में लिखणु लॻा, हिते जेकॾहिं इंग्लिश जो राज अची वेंदो त असां इंग्लिश में लिखणु लॻी वेंदासीं, उर्दू में लिखणु लॻी रहिया बि आहियूं। त मूंखे लॻे थो त अदब कॾहिं बि ॿोली न बचाईंदो, अदब हमेशह पाण खे ई बचाईंदो आहे, उहो पोइ ॿोली में तब्दील थी वेंदो आहे। ॿोली ख़ालिस समाजी मामिलो आहे, पहिरीं ॻाल्हि इहा तस्लीम करणी पवंदी। ॿोली तॾहिं बचंदी जॾहिं समाज उनखे एक्सेप्ट कंदो ऐं समाज जीअं तब्दील थियो इहो अदब बि हिते रहिजी वेंदो, इहो इल्मु बि हिते रहिजी वेंदो। तुलसीदास संस्कृत में हेॾो वॾो शाइर हो पर अॼु संस्कृत समाजी ॿोली न आहे। यूनान में हेॾो फ़लसफ़ो, हेॾो अदब, हुमर खां वठी करे अरस्तू ताईं डेमोक्रेटिस ताईं, पर अॼु यूनानी उहा ॿोली असां वटि न आहे। ईअं अतालवी ॿोली बि असांजे साम्हूं मिसाल पई आहे। त इहा शइ त तारीख़ असांखे ॿुधाए छॾी आहे त अदब, इल्मु ऐं हीअ जेके कुझु ख़वास माण्हू, असीं ख़वास आहियूं, हिते उहे माण्हू वेठल आहिनि जेके अदब सां या हिन ॿोली जे कंहिं न कंहिं मामले सां लाॻापियल आहिनि। हीअ समाज न आहे वेठल हिते। त आउं इहो सम्झां थो त हीअ ख़वास कॾहिं बि का ॿोली न बचाईंदा आहिनि। ख़वास सिर्फ़ु अदब बचाए सघनि था, इल्मु बचाए सघनि था, जेका ॿोली खे कंटिन्यू करे सघे थी, ॿोली जो दरिया खे कुझु वॾो करे सघे थी। छो त वॾा शाइर लुग़त जे ताबे कान हूंदा आहिनि, उहे लुग़त साज़ हूंदा आहिनि कंहिं बि ॿोली जा। त शाइर लुग़त साज़ आहे, उहो ॿोली जो वहिकिरो वधाए सघे थो, उन में कुझु मानी जी गुंजाइश अञा ॾेई सघे थो, उन जे हर्फ़नि मां कुझु ॿिया कम बि वठी सघे थो जेके उन हर्फ़ में पहिरीं न हा। इहे शाइर इहे कमु करे सघनि था, पर ॿोली ख़ालिस समाजी मामिलो आहे। समाज जेसि ताईं उन ॿोली खे एक्सेप्ट न कंदो, समाज जंहिं ॿोली खे इस्तेमालु न कंदो। हिकिड़ो दोस्त हिते ॻाल्हाए पियो आहे इन पॉइंट ते त समाज जेसि ताईं असांजी मार्केट जी ॿोली सिंधी न आहे तेसि ताईं ॿोली न बचंदी। ऐं ॿोली समाजी ऐं सियासी मामिलो आहे ऐं उनखे सियासत समाज ई बचाए सघे थो। अदब सिर्फ़ु उन ॿोली खे वधीक वैलिड करे सघे थो, उन ॿोली मां वधीक कमु वठाए सघे थो, वधीक कराइतो करे सघे थो। बाक़ी
समाज उन ॿोली खे बचाए सघे थो। ऐं उन करे आउं हमेशह दोस्तनि सां बि इहा ॻाल्हि कंदो आहियां त इहा साॻी ॻाल्हि अफ़लातून जे डायलॉग्स वारी, त असांखे हमेशह एक्सपर्ट माण्हुनि खां, जेके कंहिं शइ जा एक्सपर्ट आहिनि, अगरि काठ जो कमु आहे त वाढे खे ॾिनो वञे, ऐं लोह जो कमु आहे त लोहार खे ॾिनो वञे, त ॿोली जो जेको मामिलो आहे उहो सियासी ऐं समाजी मामिलो आहे, ऐं उहो समाज उनखे कीअं एक्सेप्ट करे थो। छो त जीअं नस्लूं वधनि थियूं, हीअ जेका असां ॻाल्हि करियूं था, अञा दोस्त हींअर असांजा सीनियर जेके ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि, असांजी पूरी इतिहास जी ॻाल्हि कंदा आहिनि, तारीख़ जी ॻाल्हि कंदा आहिनि। टू बी ऑनेस्ट इहो को एॾो वॾो मामिलो ई कोन्हे। इहा हिकिड़ी असांजी हिकिड़ी इंसान जी जिबलत आहे, त उहो पंहिंजी तारीख़ ते फ़ख़ुरु कंदो आहे, पंहिंजी ॿोली ते फ़ख़ुरु कंदो आहे। पर अगरि असांजी नस्लूं अॻिते वञी उर्दू ऐं इंग्लिश ॻाल्हाईंदियूं, त हुननि खे इहा शइ महसूसु कोन्ह थींदी। इहा शइ असांखे महसूसु थिए थी त असांजी हेॾी वॾी तारीख़ आहे, असांजे हेॾो वॾो असां हज़ारनि सालनि जो तसलसल आहियूं, पर अॻिलियूं नसल इहे शयूं महसूसु न कंदो। शायदि जेके ॿोलियूं ख़तमु थी वियूं, उन्हनि जा माण्हू बि ईअं ई प्रोग्राम कराईंदा हुजनि, ऐं उहे बि पंहिंजी तारीख़ ते ईअं ई ॻाल्हाईंदा हुजनि जीअं पाण खे फ़ख़ुरु आहे, पर उहे ॿोलियूं शायदि मरी वियूं। छो त जेसि ताईं अॻिली नसल, जेसि ताईं अॻी नसल ताईं उहा ॿोली काराइती साबित न थींदी, अॼु असांजो को बि ॿारु आहे उहो इंग्लिश खे वधीक तरजीह ॾिए थो, छो त हुनजी ज़रूरत आहे, ऐं उहा ग़लति बि न आहे हिन मामले में। त हिन जो मतिलबु त असांजी जेका सिंधी ॿोली आहे उहा हुनजे कम जी तमामु घटि आहे। त इहो जेको काराइती न आहे, इन ते असांखे सोचण जी ज़रूरत आहे। ऐं जॾहिं कंहिं ॿोली में का बि तख़लीक़ ईंदी आहे, का बि क्रिएटिविटी ईंदी आहे, ऐं का बि टेक्नोलॉजी ईंदी आहे, त हू पंहिंजा इस्तलाह पाण खणी ईंदी आहे। को बि समाजी इस्लाह ईंदी आहे, को बि फ़लसफ़ो ईंदो आहे, त उहो पंहिंजा इस्तलाह खणी ईंदी आहे। ऐं आउं सम्झां थो ॿोली जी बका इस्तलाहनि में आहे। असांखे पंहिंजा इस्तलाह दुरुस्त करणु खपनि। अॼु बि आउं जॾहिं 9 या 10 क्लास जो निसाब फिज़िक्स पढ़ां थो, त मूंखे सिंधी जी फिज़िक्स सम्झ नथी अचे, पर आउं इंग्लिश जी फिज़िक्स सम्झां पियो, ऐं इंग्लिश जी केमिस्ट्री सम्झां पियो। छा मामिलो आहे? इन जो मतिलबु त असां जेको जदीद उलूम आहे उनखे सही ट्रांसलेट करे ई न सघिया आहियूं, पंहिंजी ॿोली खे इन क़ाबिल न बणायो आहे त जदीद इस्तलाह असांजी ॿोली में समाए सघनि। त इहो इंतिहाई अहम मामिलो आहे त असां इस्तलाही या हिकिड़ी तहरीक ॿुधणु खपे। जेको उर्दू में कमु थियो आहे, उर्दू बि अञा उन यद तूला ताईं त न आहे पुगी, जंहिं ताईं जेके जदीद इस्तलाह इस्तेमालु थियनि पिया, पर सिंधी अञा बि को 20 या 30 खनि क़दम पोइते आहे। ऐं ॿी अहम ॻाल्हि जेका हिते मूंखे रखणु ज़रूरी बि सम्झां पियो, ऐं हिते मूंखे रखणु बि खपे, छो त हिते असांजा दोस्त शाइर अदीब मौजूदु आहिनि, ऐं उहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झी सघनि था। कंहिं बि ॿोली खे प्रिज़र्व करण लाइ, उन जे कंहिं बि फोनेटिकल मामले खे प्रिज़र्व करण लाइ जेकॾहिं का हिकिड़ी शइ आहे, उहा सिर्फ़ु शाइरी आहे, नसुर न आहे। नसुर तव्हांखे तलफ़ुज़ नथो ॿुधाए सघे, पर शाइरी तव्हांखे तलफ़ुज़ ॿुधाईंदी। जीअं असां हाणे को त तलफ़ुज़ जो मसइलो थींदो आहे, त असीं कंहिं सीनियर या कंहिं उस्ताद शाइर खां सनद वठंदा आहियूं। ऐं उर्दू में रुझान वधीक आहे, सिंधी में बि आहे। त फोनेटिकल मामिलो, तलफ़ुज़ जो मामिलो शाइरी प्रिज़र्व कंदी आहे। छो शाइरी में वज़न, बहर ऐं रिदम हूंदो आहे, त उहो पंहिंजो, अगरि उन में तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ बि ग़लति उचारियो पिया, त हू तव्हांखे ॿुधाए छॾींदो त मूंखे ग़लति उचारियो पिया, मतिलबु प्रिज़र्व कंदो आहे। बदकिस्मती इहा आहे त सिंधी शाइरी में या सिंधी ॿोली जे शाइरनि कॾहिं बि तलफ़ुज़ जे मामले खे संजीदा कोन वरितो। उन जा मूं वटि चंद मिसाल आहिनि, उहे इहे आहिनि त असां वटि शाइर इहे दोस्त ॻाल्हि सम्झी सघनि था त जेको उरूज़ी मामिलो आहे, असां कंहिं बि शइ खे रिदम में बीहारण लाइ उनजो तलफ़ुज़ क़ुर्बान कंदा आहियूं। मिसाल जे तौरु जिस्म खे जिस्म करे छॾणु, या हीउ जिस्म आहे या जिस्म आहे, का ख़बर कोन्हे, हीउ चुमियो आहे या चुमियो आहे। असां अगरि किथे किथे कंहिं अहिड़े रिदम में लिखूं पिया, त उते चुमियो खे चुमियो करे छॾींदासीं। असीं हिकिड़ी नज़म में जिस्म ऐं जिस्म ॿ, जिस्म हिकु ॿ बि आहे, त ॿ हिकु ॿ आहे असां वटि। इहे शाइर दोस्त सम्झी सघनि था इन ॻाल्हि खे। त हीअ जेके तलफ़ुज़ फिक्स न आहिनि असां वटि, जीअं उर्दू में फिक्स आहे। असां अगरि उर्दू में वली दखनी, जेको मीर तकी मीर खां बि पोयूं शाइर आहे, मतिलबु त उर्दू जो पहिरियों क्लासिकल शाइर, उन जे लफ़्ज़ जे तलफ़ुज़ जी साख़्त हींअर आउं ग़ज़ल लिखां त आउं उनजो सनद खणी सघां थो। हू एतिरा तसलसुल में आहिनि, हू कंहिं बि लफ़्ज़ खे घुमाए नथा सघनि। हुननि वटि अगरि जिस्म 2 हिकु आहे, त वली दखनी वटि बि 2 हिकु आहे, त उहो अहमद फराज़ ऐं वसीम बरेवली तक बि 2 हिकु आहे। पर असां वटि इअं न आहे।
असांजा मुख़्तलिफ़ शाइर मुख़्तलिफ़ तलफ़ुज़ जो इस्तेमालु कनि था ऐं इहो अहम मामिलो आहे जेके हमेशह निगलेक्ट कयो वियो आहे ऐं इहो ॾुखियो मामिलो बि आहे छो त सिंधी में एक्सेंट जाम आहिनि हिन ते बाक़ाइदगी आऊं इहो सम्झां थो हिकिड़ी कमेटी वेहणु खपे ऐं तइयुन करणु खपे असांजा तलफ़ुज़ फिक्स करणु खपनि त जीअं असीं कन्फ्यूज़ न थियूं असांजो ईंदड़ नसल मुश्किल में न अचे त हीअ असुलु लफ़्ज़ कीअं आहे जीअं असीं उर्दू में फिक्स असां वटि हिकिड़ी डिक्शनरी आहे उन्हनि जी डिक्शनरी बि खोलींदा त उनजी डिक्शनरी में लफ़्ज़ ईंदो त उन जॻह ब्रैकेट में उनजो ओज़ान लिखियो पियो हूंदो त बाबा जेकॾहिं हीअ लफ़्ज़ तिलिस्म आहे त उते ओज़ान में लिखी छॾींदा ॿ हिकु ॿ तिलिस्म ॿ हिकु ॿ लिखी छॾींदा त असां वटि इहो मामिलो आहे ई कोन इहो हमेशह जेतिरो मुंहिंजे नज़र मां मूं जेतिरियूं शयूं गुज़ारियूं आहिनि त मूंखे इहा शइ नज़र किथे न आई मूं शेख अयाज़ खां वठी हसन दर्स ताईं हलीम बाग़ी इन्हनि सभिनी शयुनि खे इन सभिनी जो कुझु शेर मूं ॾिठा आहिनि त इन में मुख़्तलिफ़ तलफ़ुज़ मुख़्तलिफ़ ज़ाविये मुख़्तलिफ़ ओज़ान में इस्तेमालु थिया आहिनि इन जो मतिलबु त असां कॾहिं बि असांजी सिंधी ॿोली में कॾहिं बि इन मामले ते गौर न कयो वियो आहे ख़ासि करे असांजा शाइर पंहिंजे सिर्फ़ु ॿियो कुझु न सिर्फ़ु पंहिंजे रिदम खे बचाइण लाइ ऐं पाण बि थोरो घणो शेर चवां थो त इन ॻाल्हि खे सम्झी सघां थो त रिदम बचाइण लाइ सिर्फ़ु शाइर तलफ़ुज़ जी क़ुर्बानी करे थो त बराए महिरबानी इहो वेदन न कयो वञे ऐं हिकिड़ी पूरी कमेटी वेहणु खपे जेका असांखे तइयुन करे ॾिए लफ़्ज़नि ते हिन पूरे मामले ते ॻाल्हाए असांजा काफ़ी मामला आहिनि ऐं काफ़ी असांजी इमला जा मामला बि एतिरा आहिनि असां वटि हिकिड़ी प्रोपर लुग़त बि न आहे जंहिंखे असीं हिन वक़्तु जदीद लुग़त जूं जेके तक़ाज़ाऊं आहिनि असीं उनमें पूरी असां वटि लुग़त ई न आहे 2026 हले पियो ऐं असां वटि जदीद लुग़त ई न आहे त हीउ केॾो वॾो ख़ाल आहे हीउ केॾो वॾो मामिलो आहे ऐं ॾाढियूं बेतरतीब ॻाल्हियूं कयां पियो पर इहे मसइला आहिनि ॿोली जा ऐं वॾो संजीदा वॾी संजीदगी सां असांखे इन्हनि शयुनि खे ॾिसणु खपे ऐं समाज असांजो अलाए काॾे पियो वञे उन जूं ॿोलियूं तब्दील थींदियूं आहिनि उनखे रोके त नथा सघूं असीं इहो त डायलैक्टिक्स जो दोस्त ॻाल्हाए वियो आहे इहो त आहे थीसिस एंटीथीसिस साइंसिस ठहंदा रहंदा पर असां इहो करे सघूं था त असांजो जेका रिवायत आहे असांजी जेको बि सरमायो आहे छो त लफ़्ज़ इंसान खे ह्यूमन थियण खां ग़ैर इंसानी थियण खां बचाईंदो आहे सिर्फ़ु लफ़्ज़ ई आहे उहा ताक़त आहे इंसान वटि जेका हुन में वैल्यू भरे थी कार्ल मार्क्स चयो आहे त इंसाननि इन खां सवाइ कुझु न कयो आहे सवाइ इन जे त उन्हनि शयुनि में वैल्यू भरी आहे शयुनि खे क़दुरु ॾिनो आहे त लफ़्ज़ असां वटि कंहिं बि इंसान वटि हिकिड़ी वाहिद शइ आहे जंहिं मां हू वैल्यू क्रिएट करे थो जंहिं मां हू क़दुरु पंहिंजी तख़लीक़ करे थो त महिरबानी करे हीअ जेका ॿोली आहे असां वटि हीअ जेके लफ़्ज़नि जा अंबार आहिनि असां वटि हीअ जेके असांजूं क़दरूं आहिनि समाजी सक़ाफ़ती असांखे हिननि खे वधीक पॉलिश करणु खपनि जदीद उलूम जे मुताबिक़ हिन खे बीहारणु खपनि ऐं जेके तक़ाज़ाऊं आहिनि उन्हनि ते पूरो लहणु खपे ऐं ख़ासि करे हींअर जेकॾहिं AI जी तरफ़ असीं ॾिसूं जदीद टेक्नोलॉजी जी तरफ़ ॾिसूं असांखे उहे एक्सपर्ट घुराइणु खपनि उन्हनि खां ॿुधणु खपे उन्हनि खां मशवरा वठणु खपनि ऐं हीअ 10-15 साल इंतिहाई अहम आहिनि छो त दुनिया में हींअर जदीद जेको AI जेका मसनूई ज़हानत आहे उनजो रिवोल्यूशन अचे पियो उनजो नओं इनकलाब अचे पियो ऐं ॿोलियूं पाण खे उनमें हर नई टेक्नोलॉजी में हर ॿोली चाहींदी आहे त आउं उनमें ज़म थी वञा या उनमें कतब अचणु शुरू थी वञा त हीअ 10-15 साल इंतिहाई असां लाइ अहम आहिनि असांखे उन्हनि एक्सपर्टनि सां रुजू करणु खपे असांखे तंज़ीम साज़ी करणु खपे ऐं असांखे बाक़ाइदगी पेपर वर्क करणु खपे ऐं उन्हनि शयुनि ते कमु करणु खपे जेके हिन ॿोली खे वधीक जानदार वधीक चटांदड़ ठाहे सघनि था ऐं ॿी ॻाल्हि त सिंधी ॿोली तारीख़ी तौर ते हमेशह खां वॾी तग़युर पज़ीर रही आहे अगरि उहो वैदिक दौर खां ॾिसंदा अचूं असीं दरावड़ियुनि ॿोलियुनि खां ॾिसंदा हुजूं त तग़युर पसंदी असांजी छो त जिन इलाइक़नि ते वधीक इन्फ्लुएंस रहियो आहे फ़ातिहीन जो उते जूं ॿोलियूं हमेशह तब्दील थियूं आहिनि उहा ॿोली हमेशह तब्दील थी आहे 47 खां पोइ अगरि उर्दू जो असरु असां वटि आयो आहे त इहो बि हिकिड़ो फितरी हो फ़ारसी जो असरु असां वटि आयो आहे इहो बि फितरी हो अरबी जो असरु आहे असां वटि इहो बि फितरी आहे छो त ॿोली हमेशह खणंदी आहे हिनखे असीं बचाए नथा सघूं पर असीं इहो करे सघूं था
त असीं पंहिंजी रिवायत खे, पंहिंजी ॿोली जी मयार खे वधीक पुख़्तो ऐं पंहिंजे जदीद उलूम में उनखे बीहारे सघूं था, इस्तिलाहुनि ते कमु करे सघूं था, अञा लुग़त ते कमु करे सघूं था ऐं पंहिंजे अदब खे वधीक वाज़ह ऐं पंहिंजे ॿोली लाइ डिफाइंड करे सघूं था। इहे इंतिहाई अहम शयूं आहिनि ऐं जेके अॻिते नस्लूं, अगरि हीउ कमु हींअर न थिया त शायदि 20-30 साल खां पोइ जेका नस्ल ईंदी उहा इंतिहाई ॾुखी उन लाइ इंतिहाई ॾुखायूं हूंदियूं ऐं वरी ज़ीरो खां शुरू कंदी पंहिंजी हिन ॿोली जी साख़्त बीहारण लाइ। ऐं वरी महिरबानी ॿियूं बि जाम ॻाल्हियूं आहिनि, पर ही चंद अहम ॻाल्हियूं आहिनि जेके हींअर 10-15 सालनि में सॉर्ट आउट थियणु खपनि, कंहिं न कंहिं तरीक़े सां इहे मामला हल थियणु खपनि त वधीक बहितरी थींदी। ऐं शायदि ही जेका आलमी जंग आहे, ही जेका कोल्ड वार पस मंज़र में हर शइ में हले पई, उहा उन में असीं कुझु न कुझु को सामान गॾु करण जोगा थींदासीं। वॾी महिरबानी। मूंखे सिर्फ़ु ॿोली जे हवाले सां हसन जो शेर यादि अचे थो त मुश्किल 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 थियां, सवली 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 थियां, यार हसन जो शेर हुजां, यार हसन जी ॿोली। इहो मीर एज़ाज़ जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो।